जी नाज़रीन, वक्त असां मौजूद आहियूं बोज़ार वॾा में ऐं बोज़ार वॾा में जेको असांजो सीनियर सहाफ़ी जेको ज़मीर हुसैन अंसारी आहे उनजो जेको घर आहे उनजो जेको अजो हुयो उहो मुसलसल जेके बारिशूं पयूं आहिनि उन बारिशुनि जे करे उनजो जेको अजो हुयो उहो किरी पियो आहे। उन हवाले सां असां जंहिंमहिल हिते पहुतासीं ॾिठोसीं बिल्कुलु ई मुंहिंजे अगरि कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे त मुंहिंजे पुठियां बैक जेको साइड आहे उते उनजो घर हुयो ऐं उहो घर किरण जे करे हू तमामु घणो जेको ग़रीब आहे मिसकिन बि आहे। उन हवाले सां अचो त उनजो जेको घर किरियो आहे उनजा जेके वधीक वारस आहिनि या उनजा जेके पंहिंजा मचड़ा आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो वधीक छा चवणु आहे जेको उनजो घर किरियो आहे उहो हालात करणु कहिड़ी अपील करे। असांजे बारिशुनि जे करे घर किरी पियो आहे। असां वासियुनि खे अपील था कयूं त असां जेको थी सघे मदद कई वञे। असांजे ॿिनि टिनि ॾींहंनि खां बारिश लॻी त हलंदे असांजो घर किरी पिया आहे। असां मज़दूर माण्हू आहियूं। असां हिन महिल फट ते वेठा आहियूं त पाण ॾिसी सघो था। मां थो चाहियां असांजो छोकिरा ॿार जे ज़रिए हिन जो घर किरी पियो आहे। ग़रीब मिसकिन आहे, रोज़ कमाइण वारो आहे। हिनमहिल हिन जा सामान जेको आहे बरसाति खां ॿाहिरि पधर में पिया आहिनि, जेको आहे त वेही नथो सघे अंदरि। इहो हिकिड़ो ई कमिरो ठहियलु जंहिंजे करे जेको आहे त हुनजा ॿार बच्चा ॿाहिरि पधर ते वेठा आहिनि। बरसाति जे करे इहो किरी पियो आहे। समस्त वारनि खे अपील था कयूं त हिन ग़रीब जी मदद कई वञे। असांजो घर किरी पियो आहे, असांजी मदद कयो। बारिश असांजे बारिश में घर किरी पिया, असांजी मदद कई। जी नाज़रीन, तव्हां जेको सीनियर सहाफ़ी जेको ज़मीर हुसैन अंसारी उनजो घर किरण जे करे जेको उनजे मासूम ॿार आहिनि जेको सुवाल अॻिते उन्हनि अपील कई आहे त ख़ुदा असांजो जेको वसार जेका बि मदद कई वञे। छो त उनजो घर जेको आहे हू रोज़ कमाइण ऐं रोज़ खाइण वारा आहिनि, हू मज़दूर तबिके सां वाबस्ता आहिनि। उन हवाले सां उनजे मासूम बचननि बि जेको सुवाल अॻिते उन्हनि अपील कई आहे त असां सां जेको माली मदद करे ऐं असां सां माना जेको कुझु असांजे लाइ कयो वञे। कैमरामैन वकील अमन सां गॾु एम सफदर प्यार, अवामी आवाज़ टीवी बोज़ार। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk